बैनुल अक़वामी मशहूर स्कॉलर डॉक्टर ज़ाकिर नाइक जी मौत जे बाबति जेको अॼु ख़बरूं वायरल थी रहियूं आहिनि। सो हिन वक़्त ताईं जेको आहे नेशनल या इंटरनेशनल मीडिया ते जेको आहे अहिड़ी तस्दीक थियल ख़बर का बि जेकी आहे साम्हूं नाहे आई। बहरहाल सोशल मीडिया ते अॼु सुबुह सां ई डॉक्टर ज़ाकिर नाइक जे मौत जे हवाले सां जेकियूं आहिनि उहे पोस्टूं धड़ाधड़ शेयर थी रहियूं हुयूं। सो हिन वक़्त ताईं असांखे जेकी तस्दीक थियल ख़बर मिली आहे उन मुताबिक़ त डॉक्टर ज़ाकिर नाइक जेको आहे बिल्कुलु ख़ैरियत सां ऐं ज़िंदा आहे। सो अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त कंहिं वटि बि वधीक मालूमात आहे असां सां शेयर लाज़मी कजो। बहरहाल मुंहिंजी ॼाण मुताबिक़ इन हवाले सां ख़बर मिली आहे त डॉक्टर ज़ाकिर नाइक हवाले सां जेकियूं उन जे मौत बाबति पोस्टूं शेयर थी रहियूं आहिनि हू बिल्कुलु कूड़ियूं आहिनि ऐं उन्हनि में का बि सदाकत नाहे। ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे इन हवाले सां नेशनल या इंटरनेशनल मीडिया ते तस्दीकी या तरदीदी का बि जेकी आहे उहा ख़बर साम्हूं नाहे आई। त इन मां ज़ाहिर थिए थो त डॉक्टर ज़ाकिर नाइक बाबति जेको ही ख़बरूं वायरल थी रहियूं आहिनि इहे बिल्कुलु बेबुनियाद ऐं उन्हनि में का बि जेको आहे सदाकत न आहे, हू कूड़ियूं आहिनि। छो जो एॾो वॾो स्कॉलर आहे, बैनुल अक़वामी ऐं पूरी दुनिया में जेको आहे हू मशहूरी माणे थो ऐं तमामु तव्हांखे पाण ख़बर आहे त उन बाबति का अहिड़ी ख़बर हुजे त हिन वक़्त ताईं यूट्यूब या जेका ॿिया जेका चैनल्स आहिनि नेशनल या इंटरनेशनल मीडिया ते हिन वक़्त ताईं इहा ख़बर जेकी आहे उहा बिल्कुलु बाहि जीअं पखिड़ियल हुजे आई। बहरहाल जेकियूं इहो सोशल मीडिया ते पोस्टूं हिन वक़्तु हली रहियूं आहिनि उन हवाले सां अव्हांखे असां इहा जेकी आहे ॼाण ॾींदा हलूं त अहिड़ी का जेकी आहे असांखे मालूमात नाहे मिली त जंहिंमें इहा ठोस ख़बर हुजे त डॉक्टर ज़ाकिर नाइक जी जेकी आहे उहा मौत थी आहे। बहरहाल अव्हां दोस्तनि खे असां वरी हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदासीं त अगरि असां खां वधीक अव्हां वटि का मालूमात ॼाण हुजे इन हवाले सां त असां सां लाज़मी शेयर कजो। छो जो कंहिंजी मौत बाबति अहिड़ी ग़लति अफ़वाह या ख़बर हलाइणु तमामु ॾुखंदड़ ॻाल्हि आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि जा फॉलोअर्स हूंदा, उन्हनि जा वारिस हूंदा या उन्हनि जा चाहींदड़ जेका बि पूरी दुनिया में रहंदड़ हूंदा, उन्हनि जी दिलि में जेको आहे स्कॉलर आहे जेको उन जी मौत बाबति जेको आहे हिकिड़ो ईअं कूड़ी ख़बर खे जेको आहे उहो फैलायो वियो आहे। यकीननि अव्हां दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त अहिड़े हसास मामलनि में ऐं कंहिंजी मौत बाबति जेको आहे ख़बर पहिरें शेयर करण खां पहिरें उन बाबति का तस्दीक ॾिठी करो। नेशनल या इंटरनेशनल चैनल्स जेका आहिनि तव्हां वटि हिन वक़्तु फेसबुक जी सहूलियत मौजूदु आहे, तव्हां यूट्यूब्स ते या गूगल ते सर्च करे उन हवाले सां मालूमात जेको आहे उहा हासिलु करे सघो था त छा जेकी ही पोस्ट शेयर थी आहे इहा हक़ीक़त में आहे या कंहिं कूड़ी जेको आहे ईअं कंहिं वायरल कई आहे। सो इन हवाले सां कंहिंजी मौत बाबति जेको आहे अहिड़ी पोस्ट जेको आहे कूड़ी शेयर करण खां परहेज़ कई वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जैसा कि आज सुबह से ही एक जो सोशल मीडिया पे ख़बर जो वो वायरल हुई है उस हवाले से आपसे बात करेंगे कि मशहूर स्कॉलर जो डॉक्टर ज़ाकिर नाइक है उसकी मौत के हवाले से एक जो सोशल मीडिया पे ये पोस्टें शेयर हो रही हैं कि उनका इंतकाल हो गया है। तो इस हवाले से अब तक नेशनल या इंटरनेशनल मीडिया पे कोई भी तस्दीकी या तरदीदी बयान जो है वो सामने नहीं आया है। तो इस हवाले से मेरी मालूमात के मुताबिक तो डॉक्टर ज़ाकिर नाइक जो है वो अब तक बिल्कुल ज़िंदा है और वो सलामत है। इस हवाले से ये जो पोस्टें शेयर हो रही हैं ये बिल्कुल बेबुनियाद और झूठी पोस्टें हैं, तो इस पर ध्यान न दिया जाए। किसी इंतशार फैलाने वाले ने ये जो एक पोस्ट शेयर की है तो उसके बाद सोशल मीडिया पे फेसबुक पे इनकी कॉपी पेस्ट की जो है भरमार लगी हुई है। तो यकीनन ये एक उनके फॉलोअर्स के लिए और उनके चाहने वालों के लिए एक दुख देने वाली एक जो है वो ख़बर फैला रहे हैं। तो लिहाजा ऐसी ख़बर शेयर करने से पहले उसकी तस्दीक लाजमी जो है कर लिया करें ताकि किसी की जो है वो दिल न गमज़दा हो। किसी के मौत के हवाले से ऐसी पोस्ट शेयर करना अच्छी बात नहीं है। लिहाजा आप सोशल मीडिया यूज़ कर रहे हैं तो आपके पास हर फैसिलिटी मौजूद है। आप यूट्यूब पे गूगल पे सर्च कर सकते हैं कि ये जो पोस्ट शेयर हो रही है तो इसमें क्या हकीकत है।
तो उस हकीकत को देख के आगे शेयर किया करें, ताकि किसी की दिल को जो है वो दुख न पहुँचे। क्योंकि डॉक्टर जाकिर नाइक के लाखों फॉलोअर्स हैं, वो बैनुल अक़वामी एक मशहूर स्कॉलर है। तो इस हवाले से ऐसी बग़ैर तस्दीक शुदा जो है वो उसके हवाले से पोस्ट शेयर करना मुनासिब अमल नहीं है। आप दोस्तों से गुजारिश है कि अगर मेरी जानकारी से ज़्यादा आपके पास कोई मालूमात है तो वो लाजमी हमारे से शेयर करें, ताकि ये जो एक ख़बर चल रही है जिसकी ना अब तस्दीक हुई है ना तरदीद हुई है, तो इस हवाले से ये जो झूठी अफवाहें फैलाई जा रही हैं तो इसी हकीकत तक जाके पहुँचें।